अस्सलाम वालेकुम साथियों। असां सां गॾु साईं MS आहे गुलाम मुस्तफ़ा मेमण साहिबु गॾु आहे असांजो। साईं जो हिकिड़ो वीडियो वायरल थियो त उन बाबति साईं सां जेको आहे सो असां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजो हिकिड़ो वीडियो वायरल थियो आहे जंहिंमें तव्हां पैसा पिया आहियो जेको आहे सो कंहिं ॻाइणीअ जे मथां छटिरियो तो माण्हुनि चयो त जेको आहे इस्पताल जो पैसो जेको आहे सो साईं जेको आहे सो ॻाइणनि ते ख़र्चु करे पियो, उन जे बारे में तव्हां छा चवंदो या छा मौक़िफ़ हूंदो तव्हांजो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु मुंहिंजो इहो ई चवणु आहे त हीअ शादी हिकिड़ी कली गुरडो आहे। उन शादी इन वीडियो में ॾिसो मां थुल्हो आहियां, हरियल गिट में हींअर कमज़ोर थी वियो आहियां। 7-8 साल पहिरियां जी शादी आहे। लाज़मी ॻाइण वॼाइण थींदो आहे। MS मां थियो आहियां हाणे 3-4 महीना थिया आहिनि। ऐं हींअर घोट खे हींअर ॿार थी विया आहिनि 4, 2 पुट 2 थियूं। इहे इल्ज़ाम आहे मूं ते ऐं मूंखे ख़्वार था कनि। को बि पैसो कोन घुरियो आहे, एतिरो 10 रुपया 20 रुपया इहो कहिड़ो पैसो आहे जेको मूं घुरियो आहे? पोइ 8 साल पुराणी ॻाल्हि आहे। इहे मूंखे ख़्वार था कनि, ॿियो कुझु बि कोन्हे। महिरबानी साईं। साईं हिकिड़ो ॿियो सुवाल त जेको आहे सो हर साफ़ इहो लिखे थो त इस्पताल में दवाउनि जी खोट आहे ऐं जेको आहे सो हिनजी स्टाफ जी तमामु घणी खोट आहे, उन जे बारे में तव्हां छा चवंदो? स्टाफ असांजे हथ में कोन्हे। स्टाफ गवर्नमेंट ॾींदी। सेक्रेटरी साहिबु, चीफ सेक्रेटरी या CM साहिबु ऑर्डर उहे कंदा आहिनि, पोस्टिंग उहे कंदा आहिनि। असांखे पावर ई न आहे पोस्टिंग जो, न DCO साहिब खे पावर आहे। स्टाफ जेको बि हूंदो हलाईंदासीं। डॉक्टर बि कोन्हनि, शॉर्टेज आहे। के डॉक्टर शादी करे भॼी आहे। हिकिड़ो त ईअं वियो हलो जेको इस्लामाबाद में ईअं फ़ोन बंदि कयो, शादी करे वियो हलियो। हाणे केरु कमु करे? ड्यूटी मूंखे करणी पए। कंहिंजो पीउ जो ऑपरेशन आहे, कंहिंजी माउ बीमार आहे, डॉक्टर थोरा आहिनि। NACC कोन्हे असां वटि बेहोशी वारो त असां सीज़र करायूं। लेबर त थिए थी, नॉर्मल डिलीवरी थिए थी, पर सीज़र कोन थो थिए। जनरल सर्जन कोन्हे, आर्थोपेडिक कोन्हे, आई वारो कोन्हे, पीडियाट्रिशियन 2 आहिनि पीडियाट्रिशियन। NACC वारो कोन्हे। डॉक्टर असां वटि तमामु थोरा आहिनि। सेक्रेटरी साहिबु आयो रियान बलोच साहिबु, उनखे रिक्वेस्ट कयोसीं कि भाई ओवरऑल सॼी सिंध में शॉर्टेज आहे। NACC वारो बेहोशी वारो डॉक्टर असां वटि आहिनि घटि, इन करे असां वटि कोन्हे। हुजे त असां सीज़र बि करायूं। ॿियो साईं इहो चवनि था त राति जो जेको एमरजेंसीअ में जेको आहे सो प्राइवेट माण्हू कुझु रखियल आहिनि। हिकिड़ो असां वटि शॉर्टेज आहे न, डिस्पेंसर हिकिड़ो 500 मरीज़ अचनि, उन्हनि खे केरु हिकिड़ो डील छा कंदो? ड्रिप आहे, इंजेक्शन आहे, कैनुला आहे, कैथीटर आहे, गैस चाढ़णी आहे, ऑक्सीजन ॾियणी आहे। त हिकिड़ो डॉक्टर कोन थो कमु, हिकिड़ो पंहिंजो डिस्पेंसर कोन थो हलाए सघे न। इन करे वॉलंटियर असांखे खणणा था पवनि। ॿियो साईं हिकिड़ो सुवाल जे अगरि तव्हांखे चिड़ न लॻे त मां हिकिड़ो सुवाल कयां त तव्हांजो नालो आहे गुलाम मुस्तफ़ा, बाय कास्ट मेमण आहियो तव्हां। माण्हू अक्सर तव्हांजो लिखंदा आहिनि पापड़ करे। अव्हांखे कॾहिं चिड़ न आहे लॻी उन जी ॻाल्हि? पापड़ मुंहिंजो नालो आहे ई कोन। बसि चवनि था हिकिड़ो चेड़ां था, भली बा चेड़ा, मां न कंहिंखे इन ते सॾु ॾियां, न को मुंहिंजो नालो ई आहे। नालो मुंहिंजो भलो आहे, गुलाम मुस्तफ़ा नालो मुंहिंजो भलो आहे, बहितरीनु आहे। मां आकाश गुलाम आहियां, रहंदुसि। नालो मुंहिंजो इहो आहे ई कोन। भली चवण वारा साड़ में चवनि था, बाहि लॻे थी हुनखे MS छो थियो आहे, इन करे चवनि कंदा आहिनि। साईं महिरबानी अव्हां जी, तव्हां वक़्तु ॾिनो, महिरबानी।